दोस्तों, वेलकम टू अनदर ब्लॉग। तो मूंसां गॾु आहे अॼु आज़ान ऐं फैज़ान। तो अॼु असां सिंध जे तारीख़ी मक़ाम मूमल जी माड़ी ते सैर करण लाइ वञी रहिया आहियूं। त हीउ मक़ाम तारीख़ के हिसाब सां तमामु क़दीमी आहे। राति मां सिंध सलामत फोरम ते इन जे बारे में पढ़ी रहियो हुयुसि। पढ़ण खां पोइ अंदाज़ो थियो त हीअ असां खां तक़रीबन 25 किलोमीटर परे आहे। छो न हिन ते घुमी अचे। त मूमल जी माड़ी जो असां जाइज़ो वठण लाइ माथेले तरफ़ वञी रहिया आहियूं। सिंध जी सरज़मीन पंहिंजे क़दीम अज़ीम तहज़ीब जे करे मशहूरु आहे। मुंहं जो दड़ो, अरोड़, रानीकोट, रूपा माड़ी, पट डेरी, बजड़ोट ऐं माथेलो मूमल जी माड़ी उहे अहम बाग आहिनि जेके सिंध जे क़दीम तहज़ीब अणमठ उञाण आहिनि। पहिरें बि असां तमामु घणा सैर कया आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त पहिरें असां ऑफ कैमरा वेंदा हुआसीं ऐं हाणे जेको आहे असां ऑन कैमरा स्टार्ट कयो आहे। असां पाण सां गॾु तव्हांखे बि सैर कराईंदासीं त तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। तमामु मुश्किल आहे ऑन कैमरा सैर करणु। त ॿिया दोस्त जेका आहिनि तमामु ख़ामोश थी वेंदा आहिनि। त अॻिते जीअं असां आहिस्ते आहिस्ते ऑन कैमरा सिखंदा वेंदासीं त बहितर थींदो वेंदो। जंहिं महिल मां कैमरो ऑन कंदो आहियां फैज़ान चुप करे वेही रहंदो आहे, ख़ामोश थी वेंदो आहे, छपी वेंदो आहे। न त हीउ तमामु शरारती आहे। फ़िलहाल त मूंखे ॾिसे थो पियो, वॉच करे थो पियो ऐं मूंखे ब्लॉगिंग जो शौक़ु बि फैज़ान ॾिनो आहे। त मां फैज़ान खे चैलेंज कयो आहे त मां तोखे ब्लॉग जेको आहे सुठे में सुठा ठाहे ॾेखारींदुसि। त उनजी कोशिशि जारी आहे। असां कोशिशि करे रहिया आहियूं, सिखी रहिया आहियूं। सिखणु गुनाह न आहे। ग़लतियूं करे ग़लतियुनि में ई सिखंदासीं। मां तमामु वॾा वॾा ब्लॉग ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जा पहिरियां ब्लॉग ॾिठा आहिनि। त हू पाण बि एक्सेप्ट करनि था त शुरूआत में असांखे बि जेको आहे माण्हुनि जे विच में, फैमिली जे विच में, दोस्तनि सां कैमरो ऑन करे ॻाल्हाइणु तमामु जेको आहे अजीब क़िस्म लॻंदो हुयो। पोइ आहिस्ते आहिस्ते असां जेको पाण खे एडजस्ट कयो आहे ऐं असां सिखिया आहियूं। सिखिया असां पंहिंजी ग़लतियुनि मां आहियूं, पंहिंजी ग़लतियुनि में सिखिया आहियूं, पंहिंजूं ग़लतियूं करे उन्हनि में सिखिया आहियूं। कंहिं असांखे सेखारियो न आहे ऐं हिन फील्ड में तव्हांखे कोई बि न सेखारींदो। त हिन टाइम असां FFC मीरपुर माथेलो क्रॉस करे रहिया आहियूं। निसार पेट्रोल पंप ते पहुता आहियूं। त मीरपुर में असां रुकिया आहियूं नाश्तो करण जे लाइ। सुबुह जो निकिता हुआसीं बग़ैर नाश्ते जे। त फैज़ान खे चयो मीरपुर में जेको आहे चांवर छोला सुठा मिलंदा आहिनि त हुते ई नाश्तो कंदासीं चांवर छोलनि सां। अॼु असां ऑडर ॾिनो आहे। जल्दी नाश्तो करे असां निकिरूं था मूमल जी माड़ी जी तरफ़। फैज़ान यम्मी छोला सुठा आहिनि। सुठा आहिनि, मज़ो अथनि न। ॾिस सही त भला आहिनि। त इहे बि छोला आहिनि। फैज़ान छोला कीअं आहिनि? सुठा आहिनि न? सुठा आहिनि।
छोलनि जी प्लेट पहुंची चुकी है न वरितो कुझु आहे दादा असांखे पाण खे भूख लॻो आहे बाजण के वेरे मोटरसाइकिल ले जे बाकी दे के हलदो जाने कार साथ कोची बड़े पक्की अगवा करना बाकी जो कार में जो चोदल के हलदो तो दोस्तों असां नाश्तो करण खां बाद मुंबल जी मारी तरफ़ रवाना थी चुका आहियूं त तव्हां सोचे रहिया आहियो त पहिरियां जेका ब्लॉग हुया असां उर्दू में ठाहिया हुआसीं ऐं हाणे जेको आहे असां यकदमि सिंधी थी विया आहियूं त सिंधी मूं इन करे कयो आहे त सिंधी पूरी दुनिया में रहनि था असांजी मादरी ॿोली बि सिंधी आहे हुन सां गॾु सिंधी में ब्लॉगिंग फैज़ान खे जेको आहे तमामु घणो फ़ाइदो ॾींदी फैज़ान खे जेको आहे उर्दू ॻाल्हाइण तमामु मुश्किल लॻी रही हुई त इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे अंग्रेज़ी में चइजे डिसाइडेड किया है तो हाँ जेका भी असां ब्लॉगिंग कंदासीं पंहिंजी मादरी ॿोली सिंधी में कंदासीं तो दोस्तों असां जेको आहे तक़रीबन पहुची चुका आहियूं माथेली चौक मुंबल जी मारी तो दोस्तों असां पहुची चुका आहियूं माथेली चौक मुंबल जी मारी ही तारीख़ी मक़ाम है सिंध जो तारीख़ी विरसो है पर जेका असां हिते हालत ॾिसूं था उन सां एहसास थिए थो त असां पंहिंजा तारीख़ी मक़ाम जेका आहिनि मिसमार कंदा अचूं था पिया उन्हनि जी हिफ़ाज़त न आहे जेका चौदीवारी आहे गेट आहे पिटल भगल नज़र अची रहियो आहे त हिते असां विज़िट करणु आयासीं घुमणु आयासीं सैर सफ़र करणु आयासीं कंहिंजी गिला या कंहिंजी जेको आहे कोताही बयानु करणु न आयासीं हुकूमत आसार क़दीमा जे लाइ बजट रखे थी पर असां जिते बि वञूं था उते असांखे मसमारी नज़र अचे थी